पानी का खबर अवां ताईं पहुंचाईंदासीं, जिते हासू वाह वटि बहलकाणी बिरादरी जे ॿिनि सोटनि में ज़मीनी तकरार तां नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया तंगवाणी खां। अवां खे ॿुधाईंदासीं त जवाबदार बाबू बहलकाणी असांजे नौजवान गुलाम शबीर बहलकाणी खे पिस्टल जा फायर करे क़तल करण बाद फरार थी वियो। वारसनि जो अहिड़ो मौक़िफ़ बि साम्हूं आयो आहे। तंगवाणी खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अताउर रहमान मलिक। जी अताउर रहमान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तंगवाणी भरिसां तंगवाणी पुलिस थाणे जे हद हासोवा वटि बहलकाणी बिरादरी जे ॿिनि सोटनि में ज़मीनी तकरार सां घेरो थी पियो, जंहिंमें बाबू बहलकाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजे सौट गुलाम शबीर बहलकाणी खे क़तल करे फरार थी वियो। पुलिस वाक़े वारे पहुची हिन टाइम जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जेका मक़तूल जो लाश जेका खणाए पोस्टमार्टम लाइ तंगवाणी थाणे तंगवाणी अस्पताल में डॉक्टर न हुअण सबबि लाश खे जेको कंडकोट अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिए तरफ़ उतां जो ॿुधण चवण आहे त पाण में सौटनि में ज़मीन जो तकरार हलंदड़ हो। माप न थियण करे हिकु सौट जेको पिस्टल खणी ॿिए सौट खे क़तल कयो आहे। पुलिस SHO जेका ॿुधायो त जवाबदार मुख्य जवाबदार आहे बाबू बहलकाणी खे गिरफ़्तार कयो आहे। जी वॾी महिरबानी नाज़िम। तंगवाणी खां अताउर रहमान मलिक तफ़सील ॾिना आहिनि।